रुपया वाला था। वाह मुंहिंजा रब, अॼु कई सुबुह सां अहिड़े माण्हू जे मुंहुं पई जीम जो 10 रुपया आज लधा। अल्लाह करे हाँ अरे 100 रुपया। वाह मुंहिंजा परवरदिगार, अॼु त टेकाए छॾी। ठीक है, अॼु अहिड़े माण्हू जे सुबुह सां मुंहुं चढ़ियमि, नोट ई नोट था मिलनि। अञा अॻिते वञा, अॻिते ॾिसां। मतलब है अरे बाप 500। वाह मुंहिंजा परवरदिगार, अॼु त टेकाए छॾी। अञा अॻिते वञा 1000 जो लभंदो, अञा अॻिते वेंदुमि 5000 जो नोट लभी वञे। अरे बाबा बताओ